सुठ जेकर चाकर खान के मारणो भी आहे न तो ॻोठ जे ॿाहिरियां मारींदासीं। जेकर हिन ॻोठ में चाकर खान जे मथां हमलो थियो न तो सभु असांजे मथां शक कंदा ऐं ॻोठ जे ॿाहिरियां जेकर चाकर खान के मारे भी विधोसीं न तो सभु सांवल खान ते भाणींदा। ॿुधो अथनि त अॼु तोखे लखनि जी लालच ॾेई तोखे इन रस्ते ते लॻाए छॾियो आहे त मुंहिंजे मथां तूं कूड़ा इल्ज़ाम हणी तूं ई अधी कब्जी मूंखे फसायो। ईअं आहे न? हकीकत इहा आहे त हसीना बेगम चाहे थी त तोखे चाकर खान जे हथां माराए छॾे, पोइ वरी चाकर के जाबर जे हथां माराए ऐं जाबर के पाण मारे हसीना हिते अकेली राज करण थी चाहे। चाकर खान तव्हांजे ख़िलाफ़ थी चुको चाकर खान तव्हांजे ख़िलाफ़, छो त चाकर खान साम्हूं के बि मकरो चालू न आहिनि चलियो, पर उन सभिनी ॻाल्हियुनि खां हुनखे आगाह कयो आहे जेके चालू तव्हां हुननि सां कयूं। न कोई चाकर खान को 8-9 सालनि जो को नींगर या को नंढड़ो ॿार आहे जेको सच ऐं कूड़ जी परख न रखे। सोप सीरियल पंजाबेरी तमाम एपिसोड्स ॾिसण लाइ विज़िट करियो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।